पनुआकिल सब्जी फ्रूट मंडी में मार्केट कमेटी के अमलदार ने मंडी के कमीशन एजेंटन मंडी अंदर अनोखो ऐं निरालो कानून पाण मुरादो ठाहे मंडी में वॉक वारो सिस्टम खत्म करे सब्जी फ्रूट वजन के बुनियाद से फिक्स रेट लगाए खरीदो फरोख्त करण लगा। इन हवाले से वधीक तफसील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज झंडीर। जी अयाज, छा तफसील आहिनि? जी अवांखे ॿुधाइण पिया त ज़िले सखर जी सभ खां वॾी सब्जी फ्रूट मंडी पनुआकिल में कमीशन एजेंट दलालनि ऐं मार्केट कमेटी सेक्रेटरी निसार ओडो ऐं कुझु इंसान जे माण्हुनि मिली पनुआकिल सब्जी फ्रूट मंडी में नओं कानून राइज कंदे सब्जी फ्रूट मंडी आबादगारनि हारियुनि खां वाकनि ते ख़रीद करण बदिरां उन्हनि घटि क़ीमत ते वसूल करण लाइ फिक्स रेट लगाए वज़न जे बुनियाद ते आबादगार हारियुनि खां सब्जी फ्रूट मंडी वारा सब्जी फ्रूट ख़रीद करे ऐं रेड़ियुनि पेड़ियुनि वारनि संदुलनि वारनि खे चौणे पंजूणे रेट ते वधीक क़ीमतुनि ते ॾियणु शुरू कयो आहे ऐं अहिड़ो रेट न ख़रीद न कंदड़नि रेड़ी फ्रूट वारनि खे वापसि कयो वञे पियो। अहिड़े अमल सबबि पनुआकिल में महांगाई जो तूफ़ान बर्पा थियो आहे ऐं फ्रूट सब्जी जा चौणा पंजूणा रेट निकिरी पिया आहिनि ऐं महांगाई सबबि सब्जी फ्रूट ख़रीद करणु ग़रीब अवाम लाइ अज़ाब बणिजी वियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ रेड़ी फ्रूट यूनियन जे अॻुवान ग़ुलाम मुस्तफ़ा कलवर, फताह कलवर, अब्दुल गफ़ार कलवर ॿियनि सख़्तु एहतिजाज कंदे चयो आहे त कमीशन एजेंटनि ऐं सेक्रेटरी मार्केट कमेटी समेत इंतज़ामी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे पनुआकिल सब्जी मंडी में वाकनि वारो सिस्टम ॿीहर बहाल करे। मेहरबानी अयाज, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची